الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولتكن منكم أمة يدعون إلى الخير ويأمرون بالمعروف وينهون عن المنكر وأولئك هم المفلحون ولا تكونوا كالذين تفرقوا واختلفوا من بعد ما جاءهم البينات وأولئك لهم عذاب عظيم صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मोमिननि मुसलमाननि सां मुखातब थींदे इज्तिमाई तौर ते अल्लाह जे रसीअ खां मज़बूतीअ सां पकड़ण जो हुकुम हो। मजमूई तौर ते मुसलमाननि मोमिननि जे अंदरि इंसानियत जे अंदरि इस्लाह कीअं थींदी उन जो हुकुम कयो वियो हो त हर माण्हू तक़वा अख़्तियार करे इस्लाम जे ॾिनल तालीम खे तरतीब वार चंबड़ी पए। इहा हिकिड़ी अल्लाह ताला जी ॼण त मज़बूत रसी आहे, उनखे चंबड़ो। हर माण्हू इस्लामी अहकामनि जो पाबंद थिए, तक़वा अख़्तियार करे त जॾहिं हर माण्हू में इहा सिफ़त अची वेंदी त मुआशिरो सभु हिकु फ़िक्र हिकु सोच जो थी पवंदो। पोइ इहे सभु जो सभु क़ुर हदीस खे चंबड़ी करे इस्लाम जे मज़बूत रसीअ खे चंबड़ंदा। इहो गुज़िरियल आयतुनि जो ख़ुलासो हो। पोइ अॼोकिन आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदीअ खे हिकिड़ो ॿियो फ़िक्र ॾिनो आहे त जीअं पंहिंजे सुधरण जो फ़िक्र कयो था, ॿियनि मुसलमाननि खे सुधारण जो बि फ़िक्र कयो। पंहिंजो पाण खे दीन इस्लाम ते आणण जो फ़िक्र कयो, जिदोजहद कोशिश कयो, ॿियनि खे बि दीन ते आणण जो फ़िक्र कयो। ॿिया दीनदार कीअं थींदा? इन फ़िक्र जे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमायो वलतकुम मिनकुम उम्मतुन यदऊन इलल खैर, तव्हां मां हिकिड़ी जमात अहिड़ी हुजणु घुरिजे जेका भलाईअ जी तरफ़ दावत ॾींदी रहे। हर वक़्तु भले ऐं नेक कम जे तरफ़ दावत ॾींदी रहे। न उन जे लाइ मौसम जो, न ॾींहं जो, न राति जो, कंहिं बि क़िस्म जो क़ैद को हदबंदी मुक़ररु न आहे। पंहिंजे पंहिंजे कमनि सां लॻल हुजो, पर हिकिड़ी जमात अहिड़ी तव्हां में हुजे जेका हर वक़्तु भलाई जी तरफ़ सॾींदी रहे। जेकॾहिं ईअं नथो थिए, हर माण्हू पंहिंजे पंहिंजे ज़ाती फ़िक्र में लॻल आहे, पोइ दुनियावी फ़िक्र अथसि या उखरवी फ़िक्र अथसि, भले नेक आहे, दीनदार आहे, पंहिंजो पाण खे संवारण जो फ़िक्र थो करे, पंहिंजी आख़िरत ठाहिण जो फ़िक्र करे थो। भले तहज्जुद पढ़े, क़ुर पाक जी तिलावत तमामु घणी करे, इस्तिग़फ़ार करे, तस्बीहात करे, फ़र्ज़ बि अदा करे, सुन्नतूं नफ़िल सभु अदा करे, पंहिंजो फ़िक्र अथसि। हर माण्हूअ खे जेकॾहिं पंहिंजो फ़िक्र आहे, ॿिए जो फ़िक्र कंहिंखे बि कोन्हे, त सभु जो सभु क़ुर पाक जे हिन आयत जे निस्बत सां ॾोहारी थींदा, सभु ॾोहारी थींदा। छो त अल्लाह जी फरमाए थो तव्हां मां अहिड़ी जमात हुजणु घुरिजे। जमात कोन्हे, हर माण्हू पंहिंजे फ़िक्र में आहे, ॿिए खे सुधारण जो फ़िक्र कोन्हे को, सभु ॾोही। पर हिकिड़ी जमात जॾहिं ठही पई त हाणे ॿियनि तां इहो फ़र्ज़ु लही वियो। छो त कुझु अहकाम फ़र्ज़ आइन आहिनि, कुझु फ़र्ज़ किफ़ाया आहिनि। निमाज़, रोज़ो, हज, ज़कात फ़र्ज़ आइन आहिनि। ॿियनि खे सुधारण जो फ़िक्र जज़्बो रखणु क़ुर पाक जे हिन आयत जे निस्बत सां समूरनि जे एतबार सां फ़र्ज़ किफ़ाया।
एक जमात जॾहिं ठही वई जेका ख़ासि इन निस्बत सां कमु कंदी रहे थी त हाणे ॼण जे मथां इहो भार लही पियो, ॿ ई न थींदा। भार लही पियो जो मतिलबु इहो न आहे त हाणे हुनजे मथां नसीहत करणी ई न आहे, इहो ज़िमो ई न आहे। नसीहत कंदा, चङाई जी तरफ़ सॾींदा, बुराईअ खां मना कंदा, पर हिकु जमात जे हुजण जे करे मुसलसल जेका हिननि खे ज़िम्मेवारी ॾियण रही उहा मुसलसल कटिजी वई। जंहिं महिल मौक़ो मिलंदो तंहिं महिल चवंदा, जॾहिं वक़्तु मिलंदो, मुनासिबत मिलंदी, जंहिंखे कोई आम्हूं साम्हूं थी पियो त चवंदा। पोइ अल्लाह तबारक व तआला वयअमुरूना बिल मारूफ वयनहूना अनिल मुनकर, हिकिड़ी जमात जेका तव्हां मां हुजे, भलाई जी तरफ़ सॾे, उहा छा करे? दावत कहिड़े क़िस्म जी ॾे? चङाईअ जो ॾसु ॾे, बुराईअ खां रोके। चङाई कयो, बुराईअ खां बचो। अल्लाह से नतीजे तौर ते फरमायो उलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे माण्हू कामयाब थींदा। हाणे पहिरीं आहे या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह हक़ तुक़ातिही, इतां खां वठी हिननि आयतुनि जो रब्त आहे। सूरत आल इमरान जा 10 रुकू पूरा थिया आहिनि, हे 11हों रुकू शुरू आहे। आयत 101 नंबर थी वई आहे। हाणे 102, 103, 104, 105 इहे आयतूं हाणे हलंदियूं, तक़रीबन हिन जो रब्त पाण में आहे। हर माण्हू पाण सुधरी पियो, सुधरण जो फिक्र करे वियो, इहो हिकिड़ो मरहलो तय कयईं। अल्लाह से फरमाए थो हाणे तुंहिंजे मथां ॿियो मरहलो आहे त ॿियनि खे बि सुधारण जो फिक्र कर। बल्कि तव्हां मां हिकिड़ी जमात अहिड़ी हुजे जेका ॿियनि खे सुधारण जो फिक्र कंदी अचे। पोइ सुधारण में ॿ ॻाल्हियूं अल्लाह ताला ॾिनियूं आहिनि। अल्लाह ताला जा अहकाम जेके आहिनि, हिकिड़ा नेकी कयो, ॿिया बुराई न कयो, बुराईअ खां बचो। उनखे यअमुरूना बिल मारूफ वयनहूना अनिल मुनकर जे लफ़्ज़नि सां अल्लाह से बयानु फरमायो। जेका जमात हुजे उहा इहो कमु करे, पैगाम ॾे त बाबा चङाई कयो, बुराईअ खां बचो। अल्लाह से फरमायो इहे कामयाब थींदा। वला तकूनू कल्लज़ीना तफ़र्रक़ू वख्तलफू मिन बादि मा जाअहुमुल बय्यिनात। अल्लाह तबारक व तआला मोमिननि मुसलमाननि सां मुखातब थींदे, ईमान वारनि सां मुखातब थींदे फरमायो, अहिड़नि माण्हुनि वांगुरु तव्हां न थिजो जिन वटि इल्मु तालीम आई, उन जे बावजूद बि हू टोला टोला थी पिया, जुदा जुदा थी पिया, फ़िरका फ़िरका थी पिया। इहे केरनि जेके अहले इल्म थी पिया, इल्म बि मिलियो, आयतूं उन्हनि वटि आयूं, पोइ बि टोला टोला थी पिया। इहे केरु आहे माण्हू? उलमा मुहद्दिसीन इन आयत जे ख़ुलासे में लिखियो आहे त इहे यहूदियुनि ॾांहुं अल्लाह ताला इशारो फरमायो आहे। छो त यहूदियुनि जे मथां तौरात मूसा अलैहिस्सलाम वारो अल्लाह ताला जे तरफ़ खां नाज़िल थियलु हो न, त पोइ हुननि तौरात जूं आयतूं पढ़ण, सिखण, सम्झण जे बावजूद कुझु आयतूं हुन जो हथ सां मटाए छॾियऊं, कुझु बिल्कुलु कढी छॾियऊं, कुझु में तब्दीली आंदऊं, कुझु मौजूद त हुयूं पर उहे ज़ाहिर करे ॿुधाइण खां लिकायूं, कुझु जे आयतुनि जे मथां अमल कयूं, कुझु खे छॾे ॾिनऊं। पाण ई हुननि जे अंदरि हिकिड़ा टोला टोला थी पिया। अल्लाह से फरमायो हिन यहूदियुनि वांगुरु न थिजो जो इल्म ऐं आयतुनि तौरात ऐं इंजील जे ज़बूर जे आयतुनि जे ॿुधण, सिखण, इल्म अचण खां पोइ बि तव्हां ग्रुप बंदीअ में तब्दील थी वञो। ईअं न थिजो, छो त पहिरियां ई अल्लाह से फरमायो वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ, गॾिजी अल्लाह ताला जे रसीअ खे पकड़ियो, इत्तिहाद क़ाइमु कयो। उलाइका लहुम अज़ाबुन अज़ीम, जेके ईअं टोला टोला थी पिया, थोरनि थोरनि ॻाल्हियुनि जे मद्देनज़र सन्हियूं सन्हियूं ॻाल्हियूं ज़हन में रखी करे इख़्तिलाफ़ करे हिक ॿिए खां टुटंदा विया, उनजे मथां अज़ाब आहे। माना हिकिड़ो आहे इत्तिहाद, उनजो ज़िद आहे ॿियो इंतिशार। हिकिड़ो आहे जुड़णु, ॿियो आहे टुटणु। हिकिड़ो आहे गॾिजणु, ॿियो आहे खिंडिजणु, पखिड़िजणु। इत्तिफ़ाक़ राह क़ाइमु करे थो, पाण बि सुधरो, ॿियनि खे बि सुधारण जो फिक्र करे थो, इन राह ते आणण जो फिक्र करे थो। अल्लाह से फरमायो इहे कामयाब थींदा। अहिड़ी जमात जेकॾहिं हुजे पोइ त तव्हां सभिनी में सोन ते सुहागो, जेका मुसलसल इहो कमु करे। पर जेकॾहिं तव्हां ईअं न कयो ऐं सभु को खिंडड़ी वियो, पोइ अज़ाब। ज़ाहिरी आयतुनि जो ख़ुलासो इहो आहे। गहरीअ नज़र सां ॾिसिजे थो त अल्लाह तबारक व तआला इन्हनि आयतुनि जे अंदरि ॼण त हिकिड़ो वॾो इंसान खे अकुली अंदाज़ में हिकिड़ो पैगाम ॾिनो आहे। हर माण्हू दीनदार बणजण जी कोशिश करे, ॿिए खे बि दीनदार बणाइण जी कोशिश करे, पाण बि सुधरे, ॿियनि खे बि सुधारण जी कोशिश करे। केतिरी कोशिश करे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मर्रा मिनकुम मुनकरन फल्युगय्यिरहु बियदिही, फइन लम यस्तति फबिलिसानिही,
फइल्लम यस्तति फबिक़ल्बि वज़ालिका अज़ाफ़ुल ईमान औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तव्हां मां जेकॾहिं न कोई माण्हू काई बुराई कंदे कंहिं माण्हू खे ॾिसे पोइ जे ताक़त हुजेसि त हुनखे हथ खां रोके त दा इहो कमु बुरो आहे, इहो न कबो आहे। हथ सां वठी रोकेसि। हथ सां रोकण जो मतिलबु आहे त माना हिन में रोकण जेतिरी कुवत हुजे, या त हाकिम हुजे या हाकिम जे मातहत हिकु अहिड़ो उहिदो को मनसब रखंदड़ ताक़तवर उहिदो रखंदड़ हुजे जंहिंसां हथ सां रोके सघे, कानून कलम लागू करे सघे, सज़ा गिरफ़्त चङी तरह हुनजी मज़बूत हुजे, एतिरी ताक़त अथसि त हुनखे हथ सां रोके। जीअं हुकूमत वॾी सॼी ताक़त आहे, नशाइनि खे रोके, चोरनि खे रोके, ज़ानियुनि खे रोके, शराबियुनि खे रोके, हर कम खे रोके सघे थी, ताक़त आहे। ॼण त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो जुमिलो फरमायो हुक्मरान तबिके जे लाइ, ताक़तवर तबिके जे लाइ। ॿिए नंबर में अल्लाह जे रसूल फरमायो फइल्लम यस्तति, जेकॾहिं तव्हांखे एतिरी ताक़त न आई फबिलिसानिहि, पोइ ज़बान सां चओ त ही कम बुरा आहिनि, इन जे वेझो न वञो, ज़बान सां चओ। इहो हुकुम वक़्त जे उलमा, हर वालिदैन, हर वॾे खे आहे। जेको अबो अम्मा जी हैसियत रखे थो उनखे इहो हुकुम आहे त तूं जेकॾहिं सज़ा ऐं सख़्तीअ सां पकड़े नथो चई सघीं न, हथ सां रोके नथो सघीं, त ज़बान सां चवंदो अचु। ज़बान सां चवणु न छॾिजांइ। जेकॾहिं तूं ज़बान सां हक़ चवणु छॾे वएं त पोइ यहूदनि जे उलमा जो बि इहो ई हिकिड़ो नाकामीअ जो सबबु हो जो उन्हनि हक़ चवणु छॾे ॾिनो हो, लिकायो। पोइ तव्हां बि नाकाम थींदो। चवंदा अचो ज़बान सां। हर वॾो नंढे खे ज़बान सां चवे, अदब सां, अख़लाक सां, मुहबत सां, मौक़े ऐं मुनासिबत सां, सभिनी जे साम्हूं बि न सही, पंहिंजे मुंहं सां, कंहिं इंतिहाई दर्दमंद अंदाज़ सां, जीअं इहा नसीहत हुन ते असरु करे ऐं हू बि सुधरे। हर वॾे जे लाइ इहो हुकुम आहे, हर आलिम, हर सालिह, हर अबे अमा जे लाइ इहो हुकुम आहे। 3 नंबर में अल्लाह जे रसूल फरमायो जे एतिरी बि तव्हांखे ताक़त कान्हे जो कंहिंखे बुराई कंदे ॾिसो त हथ सां रोके बि नथा सघो, ज़बान सां बि नथा चई सघो, त पोइ फइल्लम यस्तति फबिक़ल्बि, पोइ कम से कम दिलि जे अंदरि बुरो त सम्झो इहो कमु बुरो आहे। पोइ फरमायूं इहो ईमान जो घटि में घटि कमज़ोर हिसो इहो आहे त कोई माण्हू कंहिंखे बुराई कंदे ॾिसे पोइ सिर्फ़ु दिलि में बुरो सम्झे, उनखे ज़बान सां बि न चई सघे, रोके बि न सघे। इहो मोमिननि में तबिको कमज़ोर आहे, उहो मुस्लमान कमज़ोर चइबो, उनजे ईमान जो इहो कम से कम हिसो आहे। ऐं होॾां अल्लाह ताला छा फरमायो, अॻिते अचे थी आयत, 4-5 आयतुनि खां पोइ कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरूना बिल मारूफ व तनहूना अनिल मुनकर। तव्हां उम्मत ई अहिड़ी आहियो जो माण्हुनि जे भलाईअ जे लाइ तव्हां पैदा कया ठाहिया विया आहियो, त माण्हुनि खे चङाई जो ॾसिजो, माण्हुनि खे बुराई खां रोकियो। माना तव्हांजी ज़िमेदारी अहिड़ी आहे। जेको असां पैगंबरनि खे कमु ॾिनो, पैगंबरनि खां पोइ हाणे इहो कमु तव्हां उम्मत जे मथां आहियो। कुंतुम खैरा उम्मतिन, तव्हां उम्मत भली इन जे करे आहियो जो माण्हुनि खे चङाई जो ॾस ॾींदा आहियो, बुराई खां रोकींदा आहियो। इन कम लाइ कढिया विया आहियो, इन कम जे लाइ तव्हां पैदा कया आहियो, इन ज़िमेवारी जे लाइ ख़लकिया विया आहियो। त ॾिसो इहा ज़िमेदारी आहे ॿियनि खे सुधारण जी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस जो ख़ुलासो बि ॿियनि खे सुधारणो आहे, ऐं हिन आयत जो ॿियो ख़ुलासो ॾियनि त ॿियनि खे सुधारणो आहे। ऐं होॾां ॾिसो अल्लाह से फरमायो वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, कसम आहे ज़माने जो इंसान खसारे में आहे। अल्लाह ख़ुदि रब ज़ुल जलाल कसम खणी पियो फरमाए इंसान खसारे में। साईं खसारे में? फरमाई हा, सभु खसारे में आहिनि। पोइ त हड़ भई फरमाई इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र। 5 कम जंहिं कया उहे बचंदा। पहिरें नंबर ते ईमान आणे, ॿिए नंबर ते ईमान खां पोइ अमल चङा बि करे, 3 नंबर ते हक़ ऐं सच जी तलक़ीन कंदो रहे, हक़ ऐं सच जी तलक़ीन कंदो रहे। 5 नंबर में हक़ ऐं सच चवंदे दीन इस्लाम जी ज़िंदगी गुज़ारींदे तकलीफ़ूं ईंदसि, आसानी सां कोन गुज़रंदसि इहा ज़िंदगी। दीनी ज़िंदगी आज़ादीअ वारे ज़िंदगीअ जे मुक़ाबले में तकलीफ़ुनि सां भरियल आहे, ईंदसि सब्र बि करे। सच चवंदो त सच चवण जी क़ीमत चुकाइणी पवंदसि, हक़ ते बीहंदो त हुनजी क़ीमत बि चुकाइणी पवंदसि, हक़ वारनि सां बीहंदो त हुनजी क़ीमत बि चुकाइणी पवंदसि। पोइ कॾहिं कॾहिं हुनजो आख़िरी दर्जो शहादत जे सूरत में बि ॾियणो पवंदुसि। सब्र करे
अल्लाह से फरमायो इहे बचंदा, बाक़ी ॿिया सभु हलाक थी विया, उम्मत सॼी इंसानियत सॼी हलाकत में विया। हाणे इन्हनि टिनि शयुनि खे ॾिसजे थो, हिकु वल असर सूरतुल असर, ॿियो कुंतुम खैर उम्मत उखरिजत लिन्नास इहा आयत, टियों हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी हदीस। इन्हनि टिनि शयुनि खे ॾिसजे थो त ख़ुलासो इहो थो निकिरे, मुख़्तसर कंदो पियो वञा त अल्लाह तबारक व तआला ॼण त असांखे सेखारे पियो त दावत ऐं तबलीग दीन सेखारण जो कमु कयो, पोइ जेतिरो बि थी सघेव, पोइ तकलीफ़ अचनि त हुनखे बर्दाश्त कयो। ख़ुलासो इहो आहे, दीन ते पाण बि मज़बूत रहो, ॿिए खे बि दीन सेखारियो, जेतिरो तव्हांजो वस हुजे, जेतिरो वस हुजे सेखारियो, कलम जे ज़रिए, ज़बान जे ज़रिए, वाइज़ो नसीहत जे ज़रिए, प्यार मोहब्बत जे ज़रिए, हुकुमरान आहियो त ताक़त ज़ोर जे ज़रिए, जेतिरो तव्हां में ताक़त ऐं वस आहे ओतिरो वस हलायो, दीन सेखारियो, पोइ तकलीफ़ूं अचनि त बर्दाश्त कयो। ॼण त इन्हनि टिनि शयुनि जो, टिनि आयतुनि जो ख़ुलासो हदीस पाक जो ऐं ॿिन्हिनि आयतुनि जो ख़ुलासो इहो आहे। पोइ हाणे हितां उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त दीन जा जेके बि अहकामात आहिनि उहे ॿिनि हिसनि में विरहायल आहिनि। हिकिड़ा अहकाम आहिनि अल्लाह ताला जे ज़ात जा त ही कमु कयो, ॿिया अहकामात आहिनि त ही न कयो, जंहिंखे तामुरून बिल मारूफ़ व तनहौना अनिल मुनकर चवंदा आहिनि। इन्हनि ॿिन्हिनि में हिकिड़ा अहकामात आहिनि फ़र्ज़, ॿिया आहिनि वाजिब, टिया आहिनि मुस्तहब। जेको अमल फ़र्ज़ आहे उन जी पाबंदी बि करणी आहे ऐं उन जो ॿिए खे दावत ॾियण बि फ़र्ज़ु आहे। नमाज़ फ़र्ज़ु आहे, रोज़ो फ़र्ज़ु आहे, हज फ़र्ज़ु आहे, ताक़त मालदार माण्हूअ ते ज़कात बि फ़र्ज़ु आहे, त उन जी तबलीग ऐं दावत करण बि फ़र्ज़ु आहे। निमाज़ी माण्हू बेनिमाज़ीअ खे दावत निमाज़ जी ॾे, फ़र्ज़ु अथसि, पंहिंजे लफ़्ज़नि में ॾे, पंहिंजे ॿोलीअ में ॾे, पंहिंजे उन अंदाज़ में ॾे, जहिड़े अंदाज़ में हिक ॿिए सां भोग टका कंदा आहिनि ओड़े अंदाज़ में चवे, जहिड़े अंदाज़ में हुनजो दोस्ताणो माहौल आहे ओड़े अंदाज़ में चवे, जहिड़े अंदाज़ में घर जो माहौल आहे ओड़े अंदाज़ में चवे। ज़रूरी न आहे त सख़्ती करे लठ खणी बीहे, जहिड़ो माहौल अथसि ओड़े अंदाज़ में। जीअं केतिरा ई डॉक्टर ॾिठा विया आहिनि, मरीज़ जो पर्चो हूंदो अथनि हुन ते दवा लिखंदा आहिनि, पोइ कॾहिं ज़बान सां चवंदा आहिनि अदा निमाज़ बि पढ़ो ऐं हीअ दवा बि खाओ, अलाह कंदो सही थी वेंदव। के वरी ज़बान सां न चई सघंदा आहिनि, उन्हनि जे पेपर ते छा लिखियल आहे त निमाज़ जी पाबंदी कयो, दवा वारे पर्चे ते लिखियल आहे, जंहिंखे जेतिरो वस आहे उहो ओतिरो हलाए। इहो ख़ुलासो आहे। पर कॾहिं कॾहिं असां जेके इंसान आहियूं न, बुज़ुर्गनि लिखियो आहे वॾी तहक़ीक़ सां त असां फ़र्ज़नि खे छॾे, वाजिबनि खे छॾे, मुस्तहबात ते ज़ोर घणो ॾींदा आहियूं। फ़र्ज़ जेके अमल आहिनि उन्हनि ते पाबंदी बि फ़र्ज़ु आहे, त ॿिए जी दावत ॿिए खे ॾियण बि फ़र्ज़ु आहे। जेके अमल वाजिब आहिनि, वितर वाजिब आहे, इंसान जी इज़त ऐं अज़मत वाजिब आहे, अबे अम्मा जो एतिराम वाजिब आहे, पाण खां वॾे जो एतिराम वाजिब आहे, हर पोड़े जो ज़ईफ़ जो उन जे लाइ सहारो बणजणु वाजिब आहे, पराए हक़ खे कंहिंजे मथां गिला ग़ीबत करे इल्ज़ाम हणणु, इज़त कंहिंजी मजरूह करणु, इन खां मना थियल आहे, वाजिब आहे, इहे कम न कजनि। पाण बि न करे ॿियनि खे बि चए त भाई सख़्तीअ सां मनो आहे दीन इस्लाम में, इहे कम न आहिनि करणु। टियां वरी मुस्तहब आहिनि, मुस्तहब आहिनि, कुझु वुज़ूअ में बि मुस्तहबात हूंदा आहिनि, कुझु निमाज़ जे अंदरि बि मुस्तहबात हूंदा आहिनि, कुझु पाकाईअ पलीतीअ जे अहकामनि में मुस्तहबात हूंदा आहिनि, कुझु लिबास जे अंदरि मुस्तहबात हूंदा आहिनि। पोइ जेका शइ फ़र्ज़ु आहे उनजी तबलीग बि फ़र्ज़ु आहे, जेका शइ वाजिब आहे उनजी तबलीग बि वाजिब आहे, जेका शइ मुस्तहब आहे उनजी तबलीग बि मुस्तहब आहे। माना जंहिं शइ जो जेतिरो दर्जो आहे उनखे हासिल बि ओतिरो कबो, उनजी दावत बि ओतिरी ॾिबी। पर कॾहिं कॾहिं असां फ़र्ज़ ऐं वाजिब खे छॾे मुस्तहबात ते ज़ोर घणो ॾींदा आहियूं दावत ऐं तबलीग में, पोइ फ़साद पैदा थींदो। अलाह से असांखे इहा सही सम्झ नसीब करे। फ़र्ज़ ऐं वाजिब खे छॾे मुस्तहबात ते ज़ोर ॾियो। मसलन हिकिड़ो मिसाल ॾियां, हिकिड़े माण्हू वटि हिकिड़ो मुलाज़िम रखियल आहे, उन मुलाज़िम जी
उन दुकानदार उन फैक्ट्री उन कंपनी वारे के लाज़िम आहे त उन मुलाज़िम के तनख़्वाह पंहिंजी पूरी ॾे ऐं टाइम ते ॾे, पर उन में कमज़ोर आहे, पूरी बि नथो ॾे टाइम ते बि नथो ॾे। ऐं उनजे मथां हाणे इहा शइ उनजे मथां वाजिबु आहे, हक़ अथसि पर वाजिबु आहे, पर हक़ अदा करणु वाजिबु आहे। हाणे उनजे मथां ज़ोर ॾे त तूं कपिड़ा अहिड़ा थो पाईं, तूं कपिड़ा अहिड़ा थो पाईं, तूं जेको आहे रंग अहिड़ा थो पाईं, तूं वार अहिड़ी तरह सां थो कटराईं, या तुंहिंजो खाइणु पीअणु बेसुरो आहे, ॻाल्हाइणु तुंहिंजो बेसुरो आहे, इहे शयूं मुस्तहबात में आहिनि। भाई बुत ढकणु फर्ज़ु आहे, उघड़ ढकणु फर्ज़ु आहे। उघड़ सां गॾु जेतिरो मुआशरे में लिबास सां जिस्म ढकियो वेंदो आहे, ॿिनि हथनि ॿिनि पेरनि ऐं मुंडीअ खां सवाइ बाक़ी जिस्म ढकियो वेंदो आहे मुआशरे में, ऐं गोॾ कमीस या शलवार गंजीअ में बुत उघाड़ो करे ॿियनि जे आॾो अचणु बुरो लॻंदो आहे, त इहो बुत ढकणु ॼणु सम्झो वाजिबु आहे। हाणे हुन में कलर कहिड़ो हुजे, उहे कपिड़ा सुठा या ढिला हुजनि, इस्त्री थियल न हुजनि, अगरि इंसान जा वार हुजनि त हुनखे कंघो ॾियणु वाजिबु आहे, सुनत जो आहे। ॾाढ़ी रखे त हुनखे तेल बि हणे कंघो बि ॾे, साफ़ सुथरी रखे वाजिबु आहे। पोइ वरी तूं वरी शैम्पू कोन थो हणी, तूं तेल नथो हणी, इहे शयूं मुस्तहबात आहिनि। कंदो त ठीकु आहे, नथो करे त बि ठीकु आहे, पर हाणे हिन जे मथां जेके पाण फर्ज़ी अमल हुयसि उहे पाण न पियो करे, मुस्तहबात ते ॿिए सां जहिड़ो आहे। खोड़ सारियूं शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, नमाज़ में नियत जे लाइ हथ मथे खणणु, केतिरा खणा। हिते बि अलाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में फरमायो, हिते जेकॾहिं हथ खणंदो त बि सही आहे, कुलनि ते हथ खणंदो त बि सही आहे, हेॾे खणी आयो त बि सही आहे, पर इहे सभु शयूं हथ खणणु फर्ज़ु आहे। तकबीर तहरीम चवणु हथ खणणु फर्ज़ु आहे, हेठि 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 इहे शयूं मुस्तहबात में। असां हिन झगड़े में फासी वियासीं, गैरुल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन चवणु लाज़िम आहे, ॾाढा या हिस्से मुस्तहब आहे, इन में फासी वियासीं। पर्दो शरई तौर ते फर्ज़ु आहे औरत जो, पूरो जिस्म ढकींदी, पर अबे अम्मा जे आॾो सिर्फ़ु हे मुंहुं, ॿ हथ ॿ पेर, अबो अम्मा भेनर भाइर उन्हनि जे आॾो इन्हनि उज़वनि जो पर्दो लाज़िम कोन्हे, ग़ैर खां इन्हनि खे बि ढकींदी, पर अबे अम्मा जे आॾो छाती बि ज़ाहिर न कंदी, न्याणी जवान थी वई त ॿाहूं ईअं लुंडियूं करे ईअं ॿाहिरनि जे आॾो बि न घुमंदी, कपिड़ा सोढ़ा करे, शलवार ईअं मथे करे, या अहिड़ी सोढ़ी जो बुत सॼो ज़ाहिर थिए, अबे अम्मा पंहिंजे घर जे अंदरि बि न कंदी। इहे शयूं वाजिबु आहिनि, पर उन्हनि खे छॾे असां वरी फालतू शयुनि ते ज़ोर ॾियूं। उनजो नंढे इस्काफ़ सां जेकॾहिं चहिरो ढकिजी थो वञे, छाती ढकिजी थी वञे, त अञा वॾो कोन थी पाई, ज़िद कयूं हुन ते, फ़साद कयूं। ॿाहूं हुन जूं जेकॾहिं पूरियूं आहिनि, कमकार जे करे थोरियूं मुख़्तसिर आहिनि, त कपिड़ा ख़राब था थियनि, अटे में भाॼीअ में कम में विञाइजनि था, थोरियूं मुख़्तसिर। मर्दुनि ते बि जहिड़ो फुल ॿाहूं कोन थी ठाहीं, जहिड़ियूं जहिड़ो, इहे सभु शयूं वाधारियूं मुस्तहबात में वियूं। असां फ़र्ज़ ऐं वाजिबनि खे छॾे मुस्तहबात जे झगड़नि में फासी वियासीं। इहो शैतानी चालबाज़नि जो तरीक़ो, जंहिंजे करे असां विरहाइजी वियासीं। अल्लाह से इन जे करे मना फरमायो, ला तकूनू कल्लज़ीना तफ़र्रक़ू वख़्तलफ़ू मिन बादि मा जाअहुमुल इल्म, इल्म अचण खां पोइ इख़्तिलाफ़ करे टुकड़ा टुकड़ा न थिजो, टोला टोला न थिजो, इख़्तिलाफ़ कंदो तक़सीम थी वेंदो। केॾी वॾी तालीम क़ुरान पाक वज़ाहत सां ॾेई छॾी। पोइ हाणे क़ुरान पाक जे इन आयतुनि जे ज़ाहिरी तफ़सीर ऐं ख़ुलासे मां हिकु राज़ मालूम थियो त मुस्लमाननि में हिकु ख़ासि जमात अहिड़ी हुजणु घुरिजे जेका अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर जो कमु करे। ऐं उन जे लाइ अल्लाह से फरमायो, मिन बादि मा जाअहुमुल इल्म, अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर उहो कंदो जंहिं वटि इल्मु हुजे, ख़बर त हुजेसि न, हे अमर बिल मारूफ़ में आहे हुकुम, हे नही अनिल मुनकर में आहे, हिन हुकुम जो दर्जो फ़र्ज़ जो आहे, हिन जो दर्जो वाजिब जो आहे, हिन जो दर्जो मुस्तहब जो आहे। जंहिंजो जेतिरो दर्जो आहे उन जी तालीम ते, उन जे तबलीग ते ज़ोर ओतिरो ॾियणो आहे।
पर जेकॾहिं पाण वीचारे खे जेको तबलीग करे पियो उनखे पाण खे ख़बर कान्हे त मां जंहिं शइ ते ज़ोर थो ॾियां उहा फ़र्ज़ आहे या वाजिब आहे या मुस्तहब आहे, इहा ॼाण न हूंदसि त पोइ ज़ोर ॾींदो फ़र्ज़ जेतिरो मुस्तहब में, मुस्तहब खे फ़र्ज़ सम्झंदो, फ़र्ज़ खे मुस्तहब सम्झंदो, पोइ फ़साद पैदा थींदो, पोइ जहालत हुनजी उभरंदी, पोइ हुन में इख़्तिलाफ़ात पैदा थींदा, पोइ हुन में तोड़ फोड़ जो शिकार थींदो, बेएतमादी पैदा थींदी, दीन ऐं दीनदारनि जे मथां एतमाद माण्हुनि जो हल्को थी वेंदो। इन जे करे जेका ख़ासि जमात हुजे उनखे तालीम बि हुजे। ऐं ॿियो, दावत ॾियण महिल जॾहिं इंसाननि जो ॾाढो माण्हू ईंदो त 3 हिसनि में दावत खे विराईंदो। हिकिड़ी दावत ॾियणी आहे काफ़रनि खे, काफ़रनि खे दावत ॾिबी इस्लाम ते अचो, कुफर खे छॾियो इस्लाम ते अचो, पोइ पाण इस्लाम ते पाबंदी करे उन्हनि जो ॾाढो आइडियल नमूने तौर ते पेश थी ॾेखारींदो। इस्लाम हिनखे चइबो आहे, वक़्त ते नमाज़ पढ़ंदो, अमीर आहे ज़कात ॾींदो, दौलतमंद आहे 12 महीने त हज कंदो, मिस्कीननि सां तामुन कंदो, अदब अख़लाक सां दीनी अहकामनि ते अमल कंदे ज़िंदगी गुज़ारींदो। इहे अमल करे काफ़रनि खे ॾेखारींदो इस्लाम ही आहे। शफ़क़त, मोहब्बत, अख़ुवत, भाईचारे, हमदर्दी, इत्तिहाद बदिय सां रही ॾेखारींदो। तव्हां त काफ़र बि इस्लाम में दाख़िल थियनि। हिकिड़ो दर्जो इहो आहे दावत रसूल जो, त काफ़रनि खे मुस्लमान बनाइण जी कोशिशि कंदो, दावत ॾींदो नरमीअ सां, प्यार सां, ऐं पाण मुस्लमान इस्लाम ते अमल करे उनखे ॾेखारींदो। ॿियो दर्जो आहे मुस्लमाननि खे दावत ॾियण जो। मुस्लमाननि खे जेका दावत ॾींदो उन्हनि खे इस्लाम अॻ ई आहे, मुस्लमान अॻ ई आहिनि, हाणे उन्हनि खे इस्लामी अहकामात जो बार बार भेरो ॾियाराईंदो, बार बार उन्हनि अहकामनि ते जेकॾहिं विसरी विया आहिनि त यादगिरो यादि कराईंदो। जेकॾहिं उनखे बिल्कुलु मुस्लमान त आहिनि पर इस्लामी अहकाम जी मालूमात ई न, इस्लामी अहकाम सेखारींदो। जेके भुलियल आहिनि, छिड़कियल आहिनि, उनखे नई सही राह ते आणींदो। जंहिंखे दीन तालीम कोन्हे का उनखे तालीम दीन सेखारींदो। ॿियो दर्जो इहो आहे त मुस्लमाननि खे तालीम ॾींदो जेका आम मुस्लमाननि खे इस्लामी तालीम सेखारींदो। टियों दर्जो दावत जो ही आहे त अहिड़ो माहौल पैदा करे जंहिंमां इल्म जा माहिरीन पैदा थियनि, माहिर आलिम पैदा थियनि, जयद, जेके असांजे वञण खां पोइ इन सॼी क़ौम खे संभालण जे लाइ महवर ऐं मर्कज़ हुजनि। दावत जा इहे उसूल आहिनि। इहे 3 कम अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कया। काफ़रनि खे दावत बि ॾिनो इस्लाम में अचो, जेके इस्लाम में अची चुकिया सहाबी सगुरा उनखे तालीम ॾेई करे वॾो आलिम, मुफ़स्सिर, मुहद्दिस, मुजाहिद, हुक्मरान बनायूं ऐं उन सां गॾोगॾु मदरसो बि क़ाइमु कयूं जिन में असां बि सुफ़ा थलो ठाहे करे उनखे दीन जी तालीम ॾेई वॾा आलिम पैदा कयूं। दावत जा इहे 3 उसूल ज़बरदस्त क़ुरान पाक पंहिंजे थोड़नि लफ़्ज़नि में तालीम जो सिरिश्तो बयानु करे छॾियो ऐं वॾो ख़ाको रखे थो। इन ते अञा वॾो तफ़सील आहे जेकॾहिं खोले बयानु कजे त। पर अल्लाह तबारक व तआला थोड़नि लफ़्ज़नि में मुस्लमान खे फरमायो त तव्हां में हिकिड़ी उम्मत अहिड़ी हुजे, हिकिड़ी जमात अहिड़ी हुजे जेका ख़ैर जो तरफ़ सॾे, अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर करे, उहे कामयाब थींदा। पर जेके अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर के छॾे या इख़्तिलाफ़ात में अची करे हिक ॿिए खां टुटी विया, बावजूद हिन जे त ॼाण बि अथनि सॼी इख़्तिलाफ़ात सुठा कोन्हनि। तालीम हुकुम अल्लाह ताला जी तरफ़ खां क़ुरान पाक ऐं हदीस जे अंदरि हुकुम इहो आहे त बाबा गॾिजी हलो, वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ, गॾिजी हलो, ज़िंदगी इत्तिहाद सां गुज़ारियो, पोइ बि टुटनि था। अल्लाह से फरमायो उलाइका लहुम अज़ाबुन अज़ीम, उन जे लाइ वॾो अज़ाब आहे दुनिया में बि आख़िरत में। अल्लाह ताला तव्हां असांखे टुटण खां, इंतिशार मुंतशिर थियण खां बचाए। अल्लाह पाक इत्तिहाद ऐं इत्तिफ़ाक़ सां रहाए, क़ुरान पाक जे इन्हनि आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।